थींदो आहे। सियासी पार्टियूं त ज़रूरु चवंदियूं आहिनि, हुकूमतूं ज़रूरु इहो बयानु ॾींदियूं आहिनि त अवाम दोस्त बजट पेश कंदासीं, अवाम दोस्त बजट ॾिनी वेंदी, पर हक़ीक़त पोइ ख़बर पवंदी आहे जॾहिं बजट पेश थी वेंदी आहे। महांगाई उरूज ते आहे। महांगाई जे हवाले सां जेका वफ़ाक़ी हुकूमत आहे उहा दावा करे पई त उहा घटिजी रही आहे, पर आम मार्केट में जेको आम माण्हू आहे उहो कीअं पियो भोगे उहो असां तव्हांजे सभिनी जे साम्हूं आहे। कीअं था ॾिसो हेलो की बजट छा हूंदी ऐं केॾो वॾो चैलेंज हूंदो अवाम दोस्त बजट पेश करणु? मुंहिंजे ख़्याल में उहे ज़मानो वियो हलियो जॾहिं माण्हू सम्झंदा हुआ ऐं कॾहिं कॾहिं थी वेंदो त बजट में को माण्हुनि जे लाइ भले जी शइ ईंदी हुई, जंहिंमें उन्हनि थींदो असांखे हीउ को फ़ाइदो पहुचंदो, हीउ थींदो। उहो ज़मानो लंघी वियो, हाणे उहो न आहे। हाणे जेकर इहो जेको अञा त ज़ाहिर रस्मी तौर ते बजट खे अचिणो आहे, पर हिन वक़्त ताईं जेके बि मीडिया में ख़बरूं अचनि पियूं या सरकारी ज़रियनि मां पतो पए थो, उहो ॾाढो इंट्रस्टिंग आहे। इंट्रस्टिंग बल्कि न, बल्कि ॾाढो ॾुख जहिड़ी शइ आहे। उन सभ खां पहिरीं त इहो आहे त सोशल सेक्टर में हिननि चयो त उन जो 59% बजट घटाई वई आहे। सोशल सेक्टर जो मतिलबु इहो हूंदो आहे त जंहिंमें असीं चऊं त माण्हुनि खे भलाई जो कमु मिले थो, उन में सिहत, तइलीम, सफ़ाई, मतिलबु इहे जेके बि थींदियूं आहिनि सोशल सेक्टर सॾिबो आहे। ऐं जेकॾहिं उहो घटायो थो वञे त उन जो मतिलबु इहो थियो जेका तव्हां वारी ॻाल्हि त अवाम खे छा मिलंदो, त अवाम खे हिते त कुझु कोन थो मिले। ॿिए नंबर ते जेका वॾे में वॾी ॻाल्हि आहे उहा आहे त भई तव्हांजा जेके बि आहिनि महांगाई इहो सिर्फ़ु बजट जे माहौल जे करे इहो ठहियो आहे, जंहिंमें तव्हांखे चऊं भई बसर जेको आहे सो खणी 10 रुपया 15 रुपया घटियो आहे, उहा हिकिड़ी अलॻि शइ आहे। बाक़ी शयुनि में को वॾो फ़र्क़ु कोन्हे। बिजली जो अघु जेको आहे उहो अॼु ई वधियो आहे। बिल्कुलु। पेट्रोल जो अघु अॻिते वधियो, पोइ हिते थियो, उहो हिकिड़ो अलॻि ड्रामो थियो, उहो सॼो मीडिया ते आयो आहे। पहिरियां 15 रुपयनि जी ॻाल्हि कई वई, उन खां पोइ 4 रुपया ऐं कुझु पैसा जेके आहिनि उहे त इन जे करे इन में माण्हुनि जे लाइ का शइ उहा कोन थी हू लॻे। पाण वटि बजट जो जेको वॾो चंक हूंदो आहे उहो वेंदो आहे हिकिड़ो त जेको पुराणा कर्ज़ लाहिणा उन में, ॿियो वेंदो आहे डिफेंस में। बाक़ी बजट जेका हूंदी आहे उहा इन ते ख़र्च थींदी आहे त जेके पघारूं आहिनि उन ते, ऐं नतीजे में जेको तरक़ियाती प्रोग्राम हूंदो आहे, एनुअल डेवलपमेंट प्रोग्राम ऐं नेशनल एनुअल डेवलपमेंट प्रोग्राम पाण चऊं था, उन में हूंदो आहे ऐं उहो तमामु को घटी वञी बचंदो आहे। घणो करे उहो सभु ओधर कर्ज़ खणी हितां हुतां खणी पूरत थींदी आहे। यह हिकिड़ी ओवरऑल हिकिड़ी मतलब सही। एजाज साहब, आपकी तरफ आऊँगा, आप क्या देखते हैं कि इस साल का जो बजट है वो एदाद शुमार की गेम है या कुछ उसमें होगा? और जैसे सांगी साहब ने कहा कि वो पुराना दौर था कि अवाम के लिए कुछ उम्मीदें होती थी और लोग जो हैं कुछ उम्मीदें लगाते थे, तो आप क्या समझते हैं, कैसे देखते हैं इस साल के बजट को? देखिए, अब तो ये लॉन्ग स्टोरी हो चुकी है कि हर साल हम बजट डिस्कस भी करते हैं, लेकिन हर साल का जो बजट है वो कुछ खास तबकात को फायदा पहुंचाने के लिए बनाया जाता है। मिसाल के तौर पर अगर हम पिछले 4-5 साल के बजट देख लें तो कोई बजट जो है वो इंपोर्टर्स को फायदा पहुंचाने के लिए था, कोई बजट एक्सपोर्टर्स को फायदा पहुंचाने के लिए था, कोई बजट इंडस्ट्रियलिस्ट को फायदा पहुंचाने के लिए था, और कोई बजट किसी और खास शोबे को फायदा पहुंचाने के लिए था। दूसरा ये कि ये जो बजट एक्सरसाइज है अब ये एक तरह की फ्यूटाइल हो चुकी है। अब आपके बजट में इंपोर्ट ड्यूटीज, एक्सपोर्ट ड्यूटीज, टैक्स रेशो कितना बढ़ाना है, किस वजारत को कितने पैसे मिलेंगे, डिफेंस बजट आपका क्या होगा, फाइनेंस मिनिस्ट्री का बजट क्या होगा, आपका हेल्थ का बजट क्या होगा, एजुकेशन का बजट क्या होगा, तनख्वाहें कितना बढ़ेंगी, बस यही जो है ना होना होता है। जबकि अब आपकी जो जिंदगी के साथ ताल्लुक जिन चीजों का ताल्लुक है, मिसाल के तौर पर पेट्रोलियम प्राइसेस वो डीरेगुलेट हो चुकी हैं। वो साल में जो है वो तकरीबन 365 को आधा कर लें तो कोई बन जाती है 170-180 दफा। वो बढ़ती घटती हैं, उनसे महंगाई का उनसे ताल्लुक होता है, उससे दूध की कीमत बढ़ती है, उससे बच्चे के पैम्पर की कीमत बढ़ती है, उससे आटे की कीमत बढ़ती है, फिर बिजली की कीमतें जो है वो नेपरा ने बढ़ानी घटानी होती है, जिसमें आम आदमी का, हालांकि कुछ कानून तो ये है ना कि आप सार्फिन से बात करें, सार्फिन का नुक्ता नजर लें, वो सार्फिन के नाम पर बात तंजीमें चली जाती हैं और बिजली की कीमतें जो है वो के इलेक्ट्रिक के लिए अलग बढ़ जाती हैं, हमारे लिए अलग बढ़ जाती हैं। तो अब बजट का उस तरह का कोई नहीं रहा, लेकिन फिर भी बजट का जो सबसे ज्यादा इंतजार होता है वो एक सरकारी मुलाजिम को होता है, क्योंकि उसको ये पता होता है कि जी उसकी तनख्वाह में कितने % इजाफा होना है और फिर वो उसका जो अगला साल है वो कैसे गुजरेगा।
उसको क्या क्या करना होगा अपना अगला साल गुजारने के लिए, कितनी मेहनत करनी होगी। हमने तो ये भी देखा है कि जो बजट आते हैं वैसे वैसे महंगाई का रेट भी बढ़ता है, वैसे वैसे रिश्वत का रेट भी बढ़ता है। और फिर इस साल का बजट तो और भी ज्यादा इसलिए कि आपके पास देने को कुछ नहीं है। आप क्या देंगे आवाम को? आपके पास तो पैसे नहीं है। IMF के साथ आपकी डील जो है वो मशरूत है आपके बजट से कि आप टैक्स कितना बढ़ाते हैं। अब हमारे यहाँ टैक्स बढ़ाने के नाम पर IMF ये तो नहीं कहता होगा कि जी सुहेल साहब, सांगी साहब पर या एजाज अहमद पर या आप पर टैक्स रेशो बढ़ा दें। वो ये कहते हैं कि टैक्स का जो बेस है उसको बढ़ाएं। आप टैक्स बेस बढ़ाते नहीं है। आप वो जो 10 लाख से ज्यादा आपका जो ताजिर है वो टैक्स नेट से बाहर है। 20 लाख से ज्यादा दीगर लोग आपके टैक्स नेट से बाहर हैं। यानी ये 30-40 लाख लोग अगर टैक्स नेट के अंदर आ जाएंगे तो फिर आपकी टैक्स इनकम भी बढ़ेगी। अब आपने इस मतलब टैक्स के टारगेट तो बढ़ा लेने, लेकिन आपका जो टैक्स पेयर है वो तो वही है जो पहले से आपके टैक्स नेट में है। टैक्स चोरी आप रोकते नहीं है। स्मगलिंग, आपकी पैरेलल इकोनॉमी जो है वो उसका साइज आप कम नहीं कर पा रहे हैं। हालांकि आपने एक ड्राइव भी शुरू कर रखी है। वहाँ उस ड्राइव के नाम के खिलाफ जो है वो उन इलाकों में जो सरहदी इलाके हैं जहाँ से स्मगलिंग होती है वहाँ एक रेजिस्टेंस भी मौजूद है। फिर आपका के सरकारी अमले का अपना कैरेक्टर, जिसकी वजह से आपकी जो पैरेलल इकोनॉमी है वो बढ़ती चली जा रही है। यानी जिसे स्मगलिंग कहते हैं, उसकी पैरेलल इकोनॉमी का साइज आपकी इकोनॉमी के साथ से बढ़ गया है। तो अब इन हालात में मुश्किल तरीन काम है बजट, लेकिन फिर भी हुकूमत ये यकीनदानी जरूर करा रही है कि हम जो इस मर्तबा का बजट देंगे वो आवाम के लिए बेहतरीन होगा। बिल्कुल। एजाज साहब हमारे साथ रहेगा, इमदाद साहब हमारे साथ है। इमदाद साहब तव्हांजी तरफ ईंदुमि। एजाज साहब भी साॻी ॻाल्हि कई ऐं हिकिड़ी हक़ीक़त बि आहे त IMF जी जेका शर्तनि जी तलवार आहे उहा वफ़ाक़ी हुकूमत जे मथां, पाकिस्तान जे मथां लटकियल आहे ऐं तजवीज़ूं बि ॾेई छॾियूं आहिनि IMF मिशन। अवां छा था सम्झो त वफ़ाक़ी हुकूमत IMF जे शर्तनि खे तरजीह ॾींदी या अवाम जे रिलीफ खे तरजीह ॾींदी? IMF जी शर्तूं जेके आहिनि ज़ाहिर आहे उन्हनि खे ई तरजीह ॾिनी वेंदी। असल में मसइलो इहो आहे त IMF जी शर्त कतई कोन्हे तव्हां पेट्रोल जी क़ीमत वधायो, बिजली जी क़ीमत वधायो। जेका एजाज साहब ॻाल्हि कई आहे त उन्हनि चयो तव्हां मुंहिंजो टैक्स रेट वधायो, तव्हां मुंहिंजी बेस वधायो। हाणे थिए इहो थो त ताजिरनि खे माफ़ी मिली थी वञे ऐं जेको आहे ॾचो जेको आहे उहो पघारदार तबिके लाइ ग़रीब लाइ थो थिए। हाणे ॾिसो न, जेकॾहिं IMF ग़रीब खे हिते टैक्स लॻाइण जी जेकॾहिं शर्त रखे आहे त पोइ IMF पंहिंजनि शर्तुनि में हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि कई आहे, जेको बेनिफिट इनकम सपोर्ट प्रोग्राम आहे उन खे मैक्सिमम वधायो। उनमें जेके ग़रीबनि खे सपोर्ट ॾिए थी फाइनेंशियल हुकूमत, उन्हनि उहा IMF खे थी उनखे वधाइणु खपे। हाणे मसइलो इहो आहे त IMF जूं जेके आहिनि उहो जेके शर्तूं आहिनि उहे टैक्स ऐं रेवेन्यू कलेक्शन जूं आहिनि। असां वटि जेको SDR आहे उहो नाकारा थी चुको आहे, टैक्स सिस्टम नाकारा थी चुको आहे, पैरेलल इकोनॉमी असांजी हले थी पई। असां वटि ॾिसो पाकिस्तान 25 करोड़ आबादी जो मुल्क आहे। हिते तव्हां केतिरा अहिड़ा स्टोर्स आहिनि, वॾा वॾा सुपर स्टोर्स या मेडिकल स्टोर्स या जेको कारोबारी कंदड़ माण्हू आहिनि जेके ऑनलाइन पेमेंट वठंदा हुजनि, जेके कार्ड जे ज़रिए जेके आहिनि उहे अदायगी जनरेट हुजे। हिते लिखियो पियो हूंदो आहे दुकाननि ते बि हिते कार्ड सां अदायगी जेका आहे उहा न आहे थींदी, कार्ड ते पेमेंट न वरिती वेंदी। इन जो मतिलबु इहो आहे त उहे टैक्स चोराइनि था, लिकाइनि था पंहिंजी इनकम। उहे दुकानदार, उहे सुपर स्टोर मालिक, उहे पेट्रोल पंप मालिक, मेडिकल स्टोर जा, हॉस्पिटल जा मालिक जेके आहिनि। सो अच्छा जिते इहो लिखियलु हुजे उनखे त पहिरीं हथकड़ी हणणु घुरिजे, पर असांजी हुकूमत उन पासे वञे ई कोन थी। असल मसइलो इहो आहे। ॿी ॻाल्हि जेका ग़रीब खे जेको रिलीफ या आवाम खे रिलीफ ॾियणु ॾाढो पहिरियों बजट आहे हिन हुकूमत जो, ऐं मूंखे नथो लॻे त को पहिरें बजट में हुकूमत खे वॾे रिलीफ वारे पासे वेंदी। रिलीफ जेको आहे मैक्सिमम जेको माण्हुनि खे ॾिनो वेंदो आहे उहो बजट पंहिंजो इलेक्शन दौरान जेको बजट हूंदो आहे उन में हुकूमत ॾियण जी कोशिशि कंदी आहे। छाकाणि त इलेक्शन दौरान जेके बजट हूंदा आहिनि इलेक्शन खां साल ॿ अॻु उहे हूंदा आहिनि पॉलिटिकल बजट। ही जेको आहे ज़ाहिर आहे इन्हनि IMF जी शर्तुनि खे साम्हूं रखी ऐं जेको हिननि रखियो आहे पंहिंजो, मुंहिंजो ख़्यालु आहे 12 या 13 हज़ार पंहिंजो अरब जो जेको टैक्स जनरेशन या रेवेन्यू जनरेशन जो जेको टारगेट रखियो आहे उन टारगेट खे मद्देनज़र रखंदे बजट ठाहींदा। उनजे करे का तवक़ो कोन्हे त को वॾो रिलीफ मिलंदो। कुझु शयूं जेके आहिनि उहे नेशनल फ्लो में जेका महांगाई घटि थी आहे, जीअं इन्फ्लेशन जेका हेठि आई आहे, उन में बि हुकूमत जो को कमु कोन्हे। उन में बि इहो आहे त भई कणिक असां वटि आई, हारीअ खे आबादगार खे जेको आहे उहो लुटे फुरे ऐं शहरनि में अटो सस्तो मिलियो। ईअं ई भाॼियूं अची वियूं मार्केट में, सीज़न आहे भाॼियुनि जी त भाॼियूं सस्तियूं थी वियूं। बिल्कुलु ईअं ई कुझु ॿियूं शयूं जेके आहिनि, फ़र्क़ु कयो पेट्रोल जेको आहे आलू मार्केट में घटि थियो आहे, उनजे करे पेट्रोल असां वटि घटि थी वियो। हाणे कल्ह 4 रुपया या पौणा 5 रुपया पेट्रोल जी क़ीमत घटि थी आहे, 5.5 रुपया, 4.5 रुपया।
त 4.25 रुपया जेका बिजली जी क़ीमत वधाई वई आहे, तो हिकिड़े हथां माण्हुनि खे रिलीफ वरी ॿिए हथां उहो रिलीफ जेको आहे उहो खसियो वियो आहे। तो को इम्कान कोन्हे हिन बजट में रिलीफ मिलण जो। मुंहिंजो न आहे ख़्याल, वधि में वधि छा थींदो, 10-15% पघार जेका आहे उहा जेका वधाई वेंदी, ऐं जेकर 10-15% पघार वधाई वञे थी, तव्हां ॾिसो त ॿिए पासे जेका इहा महांगाई आहे उहा किथे पहुती आहे, ज़ाहिर आहे उनजो वॾो असरु पवंदो, वॾो फ़र्क़ु पवंदो पंहिंजो माण्हुनि ते महांगाई जी सूरत में। पघारदार तबिके खे हल्को रिलीफ मिली सघे थो, अदरवाइज़ महांगाई वधंदी ऐं बजट जेको आहे उहो को सवलो बजट न हूंदो, हुकूमत लाइ बि ऐं अवाम लाइ बि। सही। सांगी साहब, तव्हां छा था सम्झो? तव्हां एजाज़ साहब